दोस्तों जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे मौसीक़ी जी दुनिया जो एक वॾो फ़नकार आहे ऐं हिन कलाम जा ॿोल इहे आहिनि जलाल चांडे जा। जे अगर तू फ़क़ीर थी त फ़ना थी ॾेखार। जे फ़क़ीर सदाई थी फ़क़ीर फ़क़ीर कोठाई थी फ़क़ीर लाल थी मत फ़क़ीर। बाक़ी या कमड़ी टोपी पाए करे पंहिंजे पेट लाइ पिनी करे इहो जेको आहे सो अमल बहितरीन नाहे। जे अगर तोखे फ़क़ीर थियणो आहे त फ़ना थी ॾेखार, पंहिंजे नफ़्स खे मार ऐं जेको आहे सो पाण खे हल्को थी ॾेखार, फ़ना थी ॾेखार। पोइ तूं फ़क़ीर सॾिबे, पोइ तोखे हक़ीक़ी जेका दिलि में फ़क़ीरी आहे पोइ तोखे घर कंदी। दोस्तों जलाल चांडे जो इहो कलाम आहे जंहिंजा कुझु मूं तोखां ॿोल तव्हांखे ॿुधाया ऐं सॼो कलाम तव्हां ॿुधंदव त तव्हांखे इहो कलाम भलो ऐं बहितरीन लॻंदो। जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे दौर जो हिकु भलो ऐं वॾो फ़नकार आहे ऐं उन जा जेके बि कलाम मार्केट में आया उहे सभई हिट ऐं बहितरीन कलाम थिया ऐं तंहिंजे करे जलाल चांडे खे माण्हू पसंदि बि कनि था। छाजे करे जो तमामु बहितरीन ऐं बुझारती फ़नकार हुयो ऐं माण्हू सवली सिंधीअ में ॻाईंदो हुयो जो माण्हू उन खे फ़न खे ऐं उन जे फ़नकारीअ खे सम्झी वेंदा हुया ऐं ॿुधणु पसंदि बि कंदा हुया। वॾी महिरबानी, तव्हां कलाम ॿुधो, वीडियो खे लाइक कयो।